जय राम जी की। अज तारीख़ 12 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे गृहस्थ आश्रम। स्वामी लीलाशाह महाराज फरमाइनि था त गृहस्थ आश्रम केर थो चवे त दुख रूप आहे। घर में मेज कुर्सी सुख लाइ रखियल आहे ऐं न दुख ॾियण लाइ। मगर इन्हीअ साॻीअ कोठीअ में रात जे वॻड़े में ऊंद अंधकार हूंदो, रोशनी न हूंदी ऐं अंदर बेख्यालो डोड़ंदा गिड़ंदासीं त पोइ ज़रूर ठोकर खाईंदासीं। मतलब त चेती हलंदासीं त सदाई सुखी रहंदासीं, पर जे बुद्धीअ खां कम न वठंदासीं त ज़रूर दुखी ॾिसणो पवंदो। शादी यानी खुशी, शादी यानी बर्बादी न आहे। गृहस्थ आश्रम में हर वक्त सचेत रहणो थो पवे। जय राम जी की। हे गुरमुख, कॾहिं मौन जो मज़ो वठी ॾिठो आहे? अगर न त वठी ॾिसो त केतिरो न आनंद अचे थो। जय राम जी की। ज्ञान अंजन जाकी नेत्री पड़िया, ताको सरब प्रगासा। अज्ञान अंधेरे अज्ञान अंधेरे सूजस नाही, बहुड़ बहुड़ भरमाता। जह कीर्तन तेरा साधु गावे, तह मेरा मन लागे। सुन बिनंती स्वामी अपने, नानक एह सुख मागे। जह कीर्तन तेरा साधु गावे, तह मेरा मन लागे, तह मेरा मन